सुहिणो लाजवाब तुहीं जो नाहे को जवाब केसराणी सागर चवे इस्लाम कोट जा शहजादा साईं नेणो राम प्यारा इस्लाम कोट जा शहजादा साईं नेणो राम प्यारा कहड़ी मां तारीफ क्या है सुहिणो लगी थो है ॾाढो वणी थो बचड़न ते तूं राज़ियां कन था सारा प्यार तोसां बचड़न ते तूं राज़ियां कन था सारा प्यार तुसां कहड़ी मां तारीफ क्या नथो तो ता हटाए जेको तुंहिंजे आश्रम अचे थो नज़र नथो तो ता हटाए सरग जहिड़ो द्वारो थई मंज़र हर मोचारो थई सरग जहिड़ो द्वारो थई मंज़र हर मोचारो थई कहड़ी मां तारीफ क्या है नंढड़ी उम्र में है राम रिझायो इस्लाम कोट जा शहजादा साईं नेणो राम प्यारा इस्लाम कोट जा शहजादा साईं नेणो राम प्यारा कहड़ी मां तारीफ क्या कृष्ण जो लगी थो कसम सां ॾाढो वणी थो रूप श्री राम जो लगी थो अच्छी लंगोटी पातल थई लठड़ी प्यारी हथ में थई अच्छी लंगोटी पातल थई लठड़ी प्यारी हथ में थई कहड़ी मां तारीफ क्या है नंढड़ी उम्र में है राम रिझायो इस्लाम कोट जा शहजादा साईं नेणो राम प्यारा इस्लाम कोट जा शहजादा साईं नेणो राम प्यारा कहड़ी मां तारीफ क्या जो ठाहे छॾियो घर मानू तुंहिंजो केसराणी सागर दिल में तुंहिंजो ठाहे छॾियो घर जेको कुझु मां चाहियां थो तुंहिंजे दर तां पायां थो जेको कुझु मां
चाहियां थो, तुंहिंजे दर तां पायां थो, कहिड़ी मां तारीफ़ कयां। नंढड़ी उमिरि में राम रिझायो, इस्लाम कोट जा शहज़ादा साईं नैणो राम प्यारा, इस्लाम कोट जा शहज़ादा साईं नैणो राम प्यारा, कहिड़ी मां तारीफ़ कयां।